सिंध हुकूमत पारां ऐलानियल 8 मई खां 16 मई ताईं लॉकडाउन के हवाले से भिरिया रोड में भी लॉकडाउन वारी सूरत हाल रही। लॉकडाउन सबब दुकानदार तोड़े शहरी सख्त परेशान नजर आया। दुकानदारन ऐं शहरिन जेकब न्यूज़ से विचार वंडीदे चयो त हुकूमत के रिक्वेस्ट कयूं था घट में घट 2-3 कलाक त हिकिड़े ॾींहं में दुकानदारन के छॾे वञे त गरीब माण्हू जेका आहिनि पंहिंजे लाइ सौदा सामान वठी सघनि। तमामु माण्हू परेशान आहिनि लॉकडाउन जे करे। साल पूरे जी जेकी हूंदी आहे इहा ईद हूंदी आहे जंहिं ते सभु को दुकानदार रोज़ी कंदो आहे ऐं सभु कंहिं ख़रीदारी शॉपिंग करे रखी आहे ईद जे लाइ। हाणे ग्राहक बि कोन्हे, लॉकडाउन लॻो पियो आहे। 270 रुपया किलो घी जो रेट आहे, 100 रुपया खंडु आहे, एॾी महांगाई आहे। भाई हम हुकूमत से अपील करना चाहते हैं कि ईद तक तो कम से कम हमें खोलने दें ना दुकानें। हमने लाखों रुपए का माल जो इकट्ठा किया हुआ हम कहाँ करें। यही आती है 1 साल के बाद, अगर हमारे को ये भी नहीं काम के मिले 3 दिन तो फिर फ़ायदा क्या भाई। ये मेहरबानी करके 3 दिन के लिए मेहरबानी करें ईद तक। और हम मुसलमान हैं, कलमा गो हैं, हमारा यकीन है अल्लाह की ज़ात पर कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त हमारी इस कोरोना इस वबा से हिफाजत फरमाएंगे। और पाकिस्तान एक इस्लाम के नाम से, कलमे के नाम पे पाकिस्तान ईजाद हुआ है। पाकिस्तान हमेशा कायम दायम रहेगा। चेंज करे तो शाही बाज़ार जो वॾो नुक़सानु आहे। हे गरीबन जो रोज़गार जे लाइ 4-5 ॾींहं आहिनि। दुकानदारन ऐं शहरन जो चवण हुयो त असां लखें रुपयनि जो सामान घुरायो आहे, पर हुकूमत हींअर लॉकडाउन कराए रही आहे। असांजी सीज़न हुअण करे असांखे सॼे साल जी कमाई थिए थी, पर लॉकडाउन करे असांखे परेशान कयो थो वञे। शहरन ऐं दुकानदारन हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे ही ईद जा 4 ॾींहं दुकान खोलराए ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजे बच्चन जो रोज़गार करे सघूं। कैमरामैन कामरान कीरियो सां गॾु शरफदीन कीरियो, जेकब न्यूज़ भिरिया रोड।